अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असांजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में हिकिड़ी अधी पंहिंजी कथा तव्हां खणी हिते असां वटि पहुती आहे। अचो त उन खां पुछूं त उन तां छा मसइलो आहे। भेण, तव्हां छा मसइलो थियो आहे? अदा इहो मां पंहिंजे घर वेठी हुयमि। मुंहिंजो नंढड़ो हेठि ज़मीन ते खेॾे पियो। बिरोइन जा माना छोकिरा आया, 14 15 साल एज जो, यानी 10 खां 12 ॼणा हुया। घर में आया, मुंहिंजे नंढड़े खे बिना कंहिं ॾोह जे माना पथर हयां थो। हे मुंहिंजे नंढड़े जो दिमाग़ु ॾिसो था, पाण मां पटी कराए आई आहियां। कल्ह खां मधे जी थाणे ते अचां थी, पंध करे करे थकिजी पई आहियां। वाक़ियो कॾहिं पेश आयो? इहो कल्ह शाम पेश आयो आहे। इहो एॾे गरीबाबाद साइड थियो आहे। जी जी अदा। त अची ऐसे छॾे अचां थी त बसि माना ॻाल्हियूं करे वापसि मोटाए थो छॾे। जेकॾहिं मौजूदा बि चए थो त मां हिते न आहियां। अच्छा, हीउ जेको नंढड़ो आहे अदी तव्हांजे कच्छ में, त इहो त घुमण जहिड़ो त न आहे? अदा नंढड़ो घुमण जहिड़ो न आहे। हेठि धरतीअ ते वेठो खेॾे पियो। घर खां ज़मीन ते मां विहारियो हुयमि, पधर में वेठो हुयो ॿाहिरि। उते अङण ते रांदि पियो करे। उतड़े अची करे माना इहो कयो अथऊं। ज़ोरी अची मूंसां बि विड़िया आहिनि। वरी मां उन ते ॿाहिरि निकिती आहियां, रड़ियूं कयूं। उन पाड़े जा ॿार बि उतड़े बीहजी विया। तव्हां सां छो विढ़ंदा? अदा नंढड़े मुंहिंजे खे भितर आहियूं त ज़ाहिर आहे मूंखे त डुकणो पियो न। मुंहिंजो बचो हुयो त ज़ाहिर आहे मां ई वेंदमि न। त मां पंहिंजे नंढड़े जे बचाव ख़ातिर हुननि ॾे वियमि त तव्हां मुंहिंजे नंढड़े खे छो था पथर हणो? मुंहिंजे नंढड़े सां तव्हांजी कहिड़ी दुश्मनी आहे? त उन ते मूंखे हुननि गार गंद कयो। उन जे करे मां उन्हनि जे कढ लॻमि। पोइ पोयां उन्हनि जे जीअं लॻमि त माना उहो मूंसां बि विड़िया आहिनि। अच्छा, उहे जेके आहिनि उन्हनि जा तव्हांखे के नाला अचनि था? हा, हिकिड़े जो नालो यासीन अचे थो, उहो बि उतां पाड़े मां ख़बर पई। वरी मां उन्हनि जे घर धां खणी वियमि त बाबा तव्हांजा ॿार आहिनि, तव्हां पंहिंजे ॿारनि खे सम्झायो। ॿार न आहिनि, बल्कि 14 15 सालनि जा ॿार नथा चई सघूं। वई आहियां त वरी उन्हनि जूं मायूं लठियूं खणी करे अचे माना मूंसां वेहण जे लाइ आयूं। हा, उन्हनि ते मां चयोमांनि बाबा मां तव्हां सां वेहण न आई आहियां। हे त सरासर ॾाढा न बिरोई जो आहिनि, पैसे वारा जो आहिनि, त पोइ माना बसि ग़रीब मारींदा वतंदा। अच्छा, त भेण इन जो हे तव्हांजो नंढड़ो छा थिए? जी, हे तव्हांजो छा थिए? इहो मुंहिंजो पुटु आहे। इहो मूंखे हिकिड़ो ई अधड़ो आहे। हिनखे दिमाग़ जो धकु बि अदा ॾाढो लॻी वियो आहे। राति खां न खीर वरितो अथई न छा, कुझु बि न कयो अथई। जेकॾहिं मुंहिंजे नंढड़े खे कुझु बि थियो त मां पाण बि ज़हर खाईंदमि। बसि मुंहिंजे नंढड़े खे कुझु थियो त मुंहिंजे जीअण जे लाइ त कुझु बि न आहे न। मूंखे 9 सालनि खां पोइ हिकिड़ो अधड़ो थियो आहे। हिनखे जीअं कुझु बि थियो मां पाण ज़हर खाई बसि पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणींदमि। पोइ मुंहिंजे खून जा, मुंहिंजे बचे जे खून जा ज़िम्मेवार हिकु बिरोई, ॿियो मदे जी पुलिस हूंदी। अच्छा, हिन वक़्तु भेण तव्हां कल्ह खां वठी जो SHO मदई जी ॾे वञो था, त SHO मदई जी तालिब हुसैन हिकिड़ो बहादुर ऐं बहितरीनु ऑफिसर आहे। उनजी हिकिड़ी वॾी नेकनामी आहे। त तव्हांखे छा थो चए? बसि वञा थी त चवनि था असां पकड़ियूं था, अॼु था पकड़े अचूं, सुबुह था पकड़े अचूं। कल्ह खां सिर्फ़ु इहे ठला आसरा मिलिया आहिनि, ॿियो त कुझु न थियो आहे। अच्छा, हाणे तव्हां विया हो कुझु? हा, हींअर बि मां वई हुयमि। साहब जी कार बि उते मौजूदु हुई। साहब पाण बि उते मौजूदु हुयो। मूंखे चवनि त साहब कोन्हे को, इन जो छा मक़सदु आहे? तव्हां जेको उनखे दांह ॾिनी आहे त उनखे तव्हां नाला खणी उन्हनि जा दांह ॾिनी आहे या छा मक़सदु? मक़सदु उन्हनि कल्ह 2 पुलिस वारा ओॾे मुंडे मोकिलिया हुया। उहे आया उते, उन्हनि उतां पुछा कराई। उन्हनि खे नामिनेट जॾहिं नाला थी मिलिया आहिनि त उन्हनि खे को न कोई एक्शन त खणणु खपे न। हिन टाइम ताईं कुझु बि न थी सघियो आहे। त उहे जेके पुलिस वारा आया हुया उते जाइ वारदात ते, त उन्हनि छा कार्रवाई कई? केरु हुया उहे? हिकिड़ो लियाकत बिरोई हुयो, बाक़ी ॿिए अधे जो हाणे मूंखे नालो अचे कोन थो। सम्झो उन्हनि खे मोकिलियऊं। हाणे बिरोइन ॾे जो त बिरोई मोकिलींदा त बिरोई बिरोईअ खे कीअं थो पकिड़े? हिन में बि त काई चाल या साज़िश चई सघिजे थी न। हाणे मुंहिंजे नंढड़े जी हालति तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था। हिन मासूम कंहिंजो छा बिगाड़ियो? हुननि जी हिन सां कहिड़ी दुश्मनी हुई? या मां कहिड़ो ग़रीब कंहिंजो ॾोह कयो आहियां जो घर अची करे का करे मुंहिंजे बचिड़े खे मारे विया आहिनि? अच्छा भेण, त ईअं बि त मुमकिन थी सघे थो नी त ॿार नंढड़ा गिटीअ में खेॾंदा कंदा आहिनि, कंहिंजी का शइ लॻी वई हुजे इतफ़ाक़ी। अदा ईअं नाहे। ॼाणी माणी कमु कयनि। आया, मूंखे चयूं त मासी तव्हां इहा जाइ ख़ाली कंदो? मां रेंट जी जॻह ते वेठी आहियां। हा, त मां चयोमांसि न बाबा तव्हांखे कंहिं चयो त मां इहा जॻह ख़ाली कंदमि? चईं असांखे असांजे अबूअ चयो। मां चयो तव्हांजो अबू किथे आहे? चई मथे आसमान ते। इहो को तरीक़ो त न आहे न। वरी सॾु थी कयां त अचु हली आहे त तव्हांखे अंदरि थी मां ॿुधायां पंहिंजे हिसाब सां। त ॿाहिरि दर खां बीह करे मूंखे गार गंद कयनि। जी, त मतिलबु ईअं थियो त तव्हां ईअं था चवणु चाहियो त तव्हांखे जेको आज़ारनि था माना तव्हांखे उथारणु था चाहिनि? इहो जेको आहे हिननि अॻ में बि पहिरियां हिकु दफ़ो आया, ईअं करे विया। मां चुप थी वियमि, बाबा पाड़े जी ॻाल्हि आहे, केतिरो इंसानु कंदो। वरी हाणे माना हिननि जो इहो ॿीहर थियो आहे मूंसां। जी, हींअर तव्हां जो छा मुतालबो आहे? माना SHO मदई जी खां, तालिब हुसैन खां, मदई जी पुलिस खां छा मुतालबो आहे? बसि मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे त मूंखे इंसाफ़ु खपे। मुंहिंजे नंढड़े सां इंसाफ़ु थिए, मूंसां इंसाफ़ु थिए।
ठीकु आहे। त हींअर मां नाज़रीन हीअ अधी जेका आहे पंहिंजो नंढड़ो मासूम बालक पंहिंजे हंज ते खणी करे असांजे हिन स्टूडियो में पहुती आहे। मदई जी SHO जेको तालिब हुसैन आहे उहो उनखे मुसलसल अधीअ दांह ॾिनी आहे पंहिंजे हिन जेका उनखे तकलीफ़ पहुती आहे, पर उनजे बावजूदि ख़बर न आहे अलाए छो SHO साहिबु जेको आहे, थी सघे थो अधु ईद जे करे माना मसरूफ़ हुजे। अदा कुझु बि न आहे, थाणे ते सभु पुलिस मौजूदु आहे जी। त तव्हां सां माना मिलण लाइ बि तयारु न आहे? न, मूंसां मिलण लाइ बि तयारु न आहिनि जी। सो असां SHO मदई जी खे अपील कंदासीं हिन पंहिंजे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू त महिरबानी करे हिन अधीअ सां इंसाफ़ कयो, हिन जी दांह वरनायो ऐं हिन जे केस खे पुटअप कयो ऐं हिन मसइले खे हल कयो।